अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनून तव्हां ख़बर ॾियूं था त काज़िम शहर जे रहवासियुनि पुलिस ख़िलाफ़ मासूम ॿार जे लाश रखी धरणो हयो, जंहिं सबबि क़ौमी शहरा ब्लॉक ऐं ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतिजाज कंदड़नि कलोड़ा बिरादरीअ जे मर्दनि ऐं औरतुनि पारां काज़िमनि पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त पुलिस तसदुद सबबि औरत जे पेट अंदरि ॿारु फोत थियो आहे। पुलिस घरनि ते चढ़ाई करे ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो ऐं ॻोड़ा औरत मथां तशदुद कयो, जंहिं सबबि मासूम ॿारु पेट अंदरि फोत थियो। हुननि आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणु आहे त असां पकड़ियल चोर जे निशानदेहीअ ते घुरिबल जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस कंहिं बि औरत ॿारनि तोड़े मर्द मथां तशदुद न कयो आहे। जॾहिं त पुलिस ऐं मुज़ाहिरनि विच में ॻाल्हियूं कामयाबु थियण बैदि मुज़ाहिरो ख़तमु करे क़ौमी शाहराह खे खोलियो वियो। ॿुधाए पियो वञे त पुलिस पारां गिरफ़्तार ॿिनि ॼणनि मां हिकु ॼणे खे आज़ादु करण जी यकीन दहानीअ बैदि मुज़ाहिरो ख़तमु कयो वियो आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान।